अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में आऊं तव्हांखे मालूमात ॾियण वारो आहियां त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ मुताबिक़ उन ड्रामे जे बारे में अॼोकी हीअ वीडियो आहे। सो महिरबानी करे असांजी हिन वीडियोज़ खे फुल ज़रूरु ॾिसंदा। ऐं काफ़ी सारा दोस्त मूंखां इहो ई सवाल कंदा हुया त असांखे हिन ज़हर ज़िंदगीअ बाबति फुल ॼाण ॾियो, फुल अपडेट ॾियो। ऐं कुझु दोस्त ईमेल ज़रिए बि पुछंदा हुया ऐं कुझु दोस्त व्हाट्सएप ते बि पुछंदा हुया। ऐं उन्हनि दोस्तनि जे लाइ अॼोकी हीअ वीडियो ख़ासि आहे। सो महिरबानी करे असांजी हिन वीडियोज़ खे पूरो ज़रूरु ॾिसंदा ऐं हिकु सेकंड बि असांजी हिन वीडियोज़ खे मिस न कंदा। ऐं अवां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलंदुसि त हिन वीडियोज़ में कहिड़ा हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में कमु कंदा ऐं हिन ड्रामे में छा असद कुरैशी कमु कंदो या न कंदो। ऐं हिन खां अलावा ॿिया काफ़ी जेके बि एक्टर्स आहिनि, छा उहे हिन ड्रामे में कमु कंदा या न कंदा, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। त दोस्तों, अचो त हलूं था अॻिते वीडियो जे तरफ़ ऐं शुरू था कयूं पंहिंजो वीडियो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ड्रामो आहे ज़हर ज़िंदगी, हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे फरज़ंद मलिक उर्फ़ खज्जू, जंहिं हिन पंहिंजी डायरेक्शन में ड्रामे खे ठाहियो आहे। ऐं हिन ड्रामे जो जेको लेखक आहे, जंहिं पंहिंजे कलम मुताबिक़ हिन ड्रामे खे तयारु कयो आहे, उहो आहे नूर ज़ौन जे साथ सां फरज़ंद मलिक उर्फ़ खज्जू हिन ड्रामे खे तयारु कयो आहे। ऐं पहिरियां शुरूआती सीन जेके आहिनि, उहे सीन आहिनि आज़म मेंगल ऐं अज़ीज़ कंबरानी तमामु सुठो एक्टर आहे। ऐं आज़म मेंगल बि हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु करे पियो। इहो मां दोस्तनि खे तस्दीक सां ॿुधाईंदो हलां। ऐं हिन ड्रामे में ॿिया जेके अदाकार आहिनि, उहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फरज़ंद मलिक उर्फ़ खज्जू पंहिंजे अकाउंट ते हिकिड़ी पोस्ट छॾी हुई, जंहिंमें इहो लिखियलु हुयो त मीरास वारी साॻी टीम उहा हिन ड्रामे असांजे सिंध टीवी जे प्रोजेक्ट ज़हर ज़िंदगी में कमु कंदी। ऐं जेके बि एक्टर्स आहिनि, ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद कुरैशी खे अञा बि हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में कास्ट न कयो वियो। ऐं जीअं ई असद कुरैशी हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में आयो त इंशाअल्लाह मां दोस्तनि खे मां उहा बि अपडेट्स तमामु जल्द ॾींदुसि। ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त आज़म मेंगल काफ़ी अरसे खां पंहिंजे घर वेठो हूंदो हुयो। ऐं जीअं त हुनखे कंहिं बि चैनल या कंहिं अहिड़ी फिल्म में कमु न मिलंदो हुयो, आज़म मेंगल हाणे हिन धरती टीवी जे हिन सिंध टीवी जे प्रोजेक्ट ज़हर ज़िंदगी में आज़म मेंगल खे बि कमु मिली वियो आहे। सो तमामु जल्द हिन ड्रामे खे रिलीज़ कयो वेंदो। ऐं हिन ड्रामे जो जेको सुठो डायरेक्टर्स आहे फरज़ंद मलिक, तमामु बहितरीनु ऐं तमामु सुठो आहे। उहो आहे फरज़ंद मलिक, जंहिं सुठनि एक्टर्स खे कास्ट कयो आहे। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सैयद निसार शाह बि अञा ताईं शामिलु न थियो आहे। जीअं ई उहो बि शामिलु थींदो त ईअं ई मां तव्हांखे ताज़ी अपडेट्स ॾींदो रहंदुसि। दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं असांजी तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। दोस्तों, वरी मिलंदासीं।